जटनि खे कहिड़ी पर उहो सिंधीअ में पा कोन्हे न जटो ई पथो चङो आहे हे शहरी फैशन आहे तव्हांखे कहिड़ी ख़बर शहर में वॾा वॾा मोतबर अदब इख़लाक़ वारा माण्हू अहिड़े क़िस्म जा वॻा पाईंदा छा मां तुंहिंजो नकु बि ठाहींदुसि कसी ख़बर अथई मां हींअर ई भाॼी खेरी जे घरां पई अचां ऐं चवण लॻी त छा खड़ पील रुगो 10 रुपया कमाए रोज़ खणी थो अचे घर त मुंहिंजे सकुला हणण लॻी अथई अल्लाह ओ मुंहिंजा मालिक अल्लाह मुंहिंजे मुंहं ते ॼण टांडा पिया था ॿरनि अल्लाह हिकॾहिं मूंखे सुकून मिलंदो वाह कहिड़ो शौक़ु सां कपिड़ा संभालींदो हिते भलो थियो ॻाल्हाइण कपिजी वियो हाणे आदत ई निकिरी वेंदी खेरी हाणे हुन आदत ख़तमु कई हाणे तूं शुरू कर ऐं चॿाड़ हल हाणे तूं चॿाड़ सोप सीरियल मोहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।